हाणे 25 सैकड़ो मोरो शहर मुंहिंजे परदाॾे जी ज़मीन ते ठहियलु आहे ऐं मूंखे बुख ई रुगो 1000 फुट जी। हाणे छा कजे, सिंध में जेका शराफ़त जी सियासत हूंदी, हिकिड़ी रवादारी जी सियासत हूंदी सिंध में जा रस्म रवाजूं हूंदियूं त सियासी मुखालफ़त पंहिंजी जॻह ते, पर हिकिड़ी हद कोन चुकंदी। पर ही त हाणे मां छा चवां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अञा पाकिस्तान ऐं सिंध जूं अदालतूं आज़ादु आहिनि, तंहिंजे करे मां हिते बीठो आहियां। ऐं मां चर्चिल चयो सेकेंड वर्ल्ड वॉर में त जेको इंग्लैंड खे एॾो नुक़सानु थियो आहे, असांजो अदालतुनि जो छा हाल आहे। हुनखे ॿुधायो वियो त अदालतूं अञा सही आहिनि ऐं फ्रीली कमु कनि पियूं। शुक्र आहे अञा 80 सैकड़े खां मथे अदालतूं फ्रीली आज़ादी सां कमु कनि पियूं, तंहिंजे करे मां तव्हांजे विच में बीठो आहियां। जी हमेशा पाणी जे मामले में सिंध जे माण्हुनि सां गिटिया कालाबाग जो मसइलो हुजे या कैनाल जो मसइलो हुजे, असां सम्झूं था त सिंध जो पाणी सिंध जे अवाम जो, सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे, सिंध जो हक़ आहे। ऐं इहो केर बि हुजे हुनखे सिंध जो पाणी चोरी करणु कोन ॾींदासीं, न पोइ सिंध जे पाणी ते धाड़ो हणणु ॾींदासीं। मां उहो ॿुधो हूंदो, मां चयो बाबा मां त सियासत छॾण पेशाही जो अॼुकल्ह जी सियासत माफ़िया जी सियासत आहे। अॼुकल्ह जी सियासत जेका आहे उहा चोरनि लोफरनि जे हथ में सियासत अची वई आहे। शरीफ़ माण्हुनि जो कमु न रहियो आहे सियासत कनि, पर ज़रदारी साहब मां जेको कंबल उछलायो पियो वरी वापसि मुंहिंजे पराए छॾियो अथई, त मां सिंध जी आवाज़ खे हिन माफ़िया जे हथनि में नथो छॾणु चाहियां। मां सिंध जी आवाम सां गॾु बीठो आहियां। जेसिताईं सिंध जी आवाम हिन माफ़िया खां आज़ादु कोन थींदी, मां आवाम सां गॾु बीठो आहियां।